अस्सलाम वालेकुम नाइकर भाई। ये तो मां तुंहिंजो यार नालो ॿुधो आहे तव्हांजो जेको आहे त नओं वाक़ियो जेको पेश थियो आहे शींहं वारो, ॾाढो तव्हांजो इहो किसो मशहूरु बि आहे, मूं ॿुधो बि आहे। अॼु मुंहिंजी दिलि घुरियो मां तव्हांखे स्पेशली मिलण आयो आहियां हिते। इहो वाक़ियो असांखे ॿुधायो कीअं पेश आयो। वाक़ियो सही हाणे तोखे छा ॿुधायां, पूरे सिंध खे ख़बर आहे लंचर जो भड़मुड़ थी वियो। वाक़ियो इहो आहे, हिकिड़ो शींहुं हुयो साईं, माना सॼा ॻोठ वीरान करे छॾियईं, माल ढोर न पियो छॾे। पोइ उन्हनि ते गवर्नमेंट ई नाकाम वियो, माना 400 500 कुता छॾणसि पिया शींहं ते। कुतनि खे मारे पियो। पोइ वरी सभिनि सोचियो त हाणे हिनखे शींहं खे पकड़े केरु मारे। पोइ कुतनि जे जहाज़ वरी मूंखे छॾियऊं। बसि पोइ मां वियोमांसि, अकल ॾिनो, मां चयो हीअं चंबो हीअं खयो, मां हीअं मथे हथ कयोमांसि, हुन चंबो हणण जो कोशिशि कयो, मां हिते वरितोमांसि शींहं खे हिते वरितोमांसि। हीअं कंदो कंदो मुंहिंजो हे हथ शींहं जे वात में हुयो, हीअं कंदे कंदे केरायोमांसि। पोइ जा शींहं जा न्याणियूं आया, असां सिंधी बलोच न्याणियुनि जो इज़त कंदा आहियूं। हा, पोइ उनजा न्याणियूं आया, पोइ इहो ख़ैरु थी वियो, पर उनजो पुछु कटे छॾियो। पुछु उहो ॾाॾे जे लठ खे मारियो, ॾाॾे खे लठ खे ॾिनो, रिकॉर्ड थी वियो। उहो हाणे शींहं लुटो राणी बाग हैदराबाद में। शींहं लंचर बि छा यादि कंदो त लंचर छा आहे। पोइ शींहं चयो त अबो असांजो, हाणे शींहं बि मूंखे अबो कंदा। वाह 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 यार, कहानी जबरदस्त फैचर कर ॿुधाई यार, रूबरू ॿुधो तमामु बहितरीन, जबरदस्त।